बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा रुकू नंबर 11। ए पैगंबर खेनि चयो त जेको जिब्राइल जो वेरी थींदो सो अल्लाह जो वेरी आहे, छो त जिब्राइल क़ुरान खे अल्लाह जे हुक्म सां तुंहिंजे दिलि ते लाथो आहे ऐं जेकी खांसि अॻे आहे तंहिंखे सचो कंदड़ आहे ऐं मोमिननि लाइ हिदायत ऐं ख़ुशख़बरी आहे। जेको अल्लाह ऐं संदसि मलाइकनि ऐं संदसि पैगंबरनि ऐं मीकाइल जो वेरी बणंदो त बेशक अल्लाह बि अहिड़नि काफ़िरनि जो वेरी आहे। ऐं ए पैगंबर बेशक तो ॾांहुं साफ़ आयतूं मोकिलियूंसूं ऐं बेदीननि खां सवाइ को बि उन जो मुनकर न थींदो। जॾहिं बि को अंजाम ॿुधऊं थिए त उनखे छो मंझाइनि हिकु टोली भॻो थिए, बल्कि मंझाइनि घणा ईमान न आणींदा आहिनि। ऐं जॾहिं पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीअ जाने तौरेत जो सचो कंदड़ जेको वटनि आहे अल्लाह वटां आयुनि, तॾहिं जिन खे किताब तौरेत ॾिनो वियो तिन मां हिकु टोलीअ अल्लाह जे किताब खे पंहिंजे पुठिएं पोयां उछलियो, ॼण के उहे ॼाणंदा ई न आहिनि। ऐं उहे यहूदी तौरेत जी पैरवी छॾे अहिड़नि बातिल अमलनि जे पुठियां लॻा जेके सुलेमान जे वारे में शैतान पढ़ंदा हुआ। सुलेमान जादू करण जो कुफ़ुर न कयो, पर शैतान कुफ़ुर कयो जो माण्हुनि खे जादू सेखारींदा हुआ ऐं पिणु जादूअ खे अस्माए इलाहिया बेजा इस्तेमालु करण जे पुठियां पिया, जेकी अस्माए इलाहिया जा इसरार पिणु मलाइकनि हारूत मारूत ते बाबिल शहर में नाज़िल थिया हुआ ऐं उहे ॿई उन्हनि सॻोरनि अमलनि मां कुझु बि ऐसी कंहिं हिकिड़े खे न सेखारींदा हुआ जेसीं हीअ चवंदा हुआ त असीं त रुॻो परख आहियूं, तंहिं करे उनखे बेजा कम में आणे काफ़िर न बणिजे। जो नाजाइज़ कमनि में इस्माए इलाहिया कमु आणणु कुफ़ुर आहे। पोइ खाइनि उहो सिखंदा हुआ जंहिंसां मुड़ुस ऐं संदसि ज़ाल जे विच में फेटो विझंदा हुआ ऐं उहे उन सां कंहिं हिकिड़े खे अल्लाह जे हुक्म धारा ॾुखोईंदड़ न हुआ। ऐं जेका खेनि ॾुखोईंदी ऐं खेनि फ़ाइदो न ॾींदी सा सिखंदा हुआ। ऐं बेशक ॼाताऊं थिए त जंहिं उहा ॻिधी तंहिंखे आख़िरत में को नसीब न आहे ऐं जंहिंसां पाण खे विकियाऊं सां ज़रूरु बुछड़ी आहे। जेको ॼाणनि हा त पाण पलीन हा, ऐं जेकॾहिं उहे यहूदी ईमान आणीनि हा ऐं परहेज़गार बणनि हा त अल्लाह वटां ज़रूरु चङो बदिलो मिलेनि हा। जेकॾहिं ॼाणनि हा ए ईमान वारो